वो कहिड़ो इल्मु आहे जंहिंजे अचण सां माण्हू जन्नती थी थो वञे। नहमदु व नुसल्ली अला रसूलिल करीम व अला आलिहि व असहाबिहि अजमईन। अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि समील अलीम मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। शहिदल्लाहु अन्नहु ला इलाहा इल्ला हुवा वल मलाइकतु व उलुल इल्मि क़ाइमुम बिल क़िस्त ला इलाहा इल्ला हुवल अज़ीज़ुल हकीम। अॼु मुंहिंजे तकरीर जो मौज़ू आहे त उहो कहिड़ो इल्मु आहे जंहिंजे हासिलु करण सां माण्हू जन्नत में पहुची वेंदो। वञा मां विकामी इहो कीअं थींदो, वञा मां विकामी इहो कीअं थींदो, क़बूलियां ग़ुलामी इहो कीअं थींदो, लॻाए दामन ते दाग गदारीअ जो, थिया अव्हां जो सलामी इहो कीअं थींदो। त दोस्तो, अॼु उन शइ खे मां वज़ाहत सां पेश थो कयां जंहिंजे इल्मु अचण सां उहो माण्हू जन्नती बणिजी थो वञे। छो त अल्लाह जो फ़ैसिलो ऑथेंटिक और हक़ीक़ी फ़ैसिलो आहे। अल्लाह जे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि 100% यकीनी और ऑथेंटिक। त अल्लाह जो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहिरीं हदीस हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु को रिवायत आहे त साईं जन हज़रत मुआज़ बिन जबल के यमन जे तरफ़ मोकिलीनि था ऐं पाण फरमायो ऐं मुआज़ बिन जबल तूं उन्हनि माण्हुनि ॾे वञी रहियो आहे जेके ख़ुदि अहले किताब आहिनि, याने अल्लाह के मञण वारा आहिनि, किताबनि खे मञण वारा आहिनि, मगर वो भिटकी विया आहिनि जीअं अॼु असां भिटकी विया। उन शइ तो हटी विया आहिनि जंहिं शइ ते अल्लाह जो हुकुम हो ऐं रसूलनि जो हुकुम। हाणे उहो रसूलनि जो कहिड़ो हुकुम हो? वमा अरसलना मिन क़ब्लिक मिन रसूलिन इल्ला नूही इलैहि अन्नहु ला इलाहा इल्ला अना फ़अबुदून। अल्लाह ताला फरमाए तो तव्हां को अॻ में जेके बि रसूल विया, जेके बि काइनात में रसूल विया, सभिनी हिकिड़ी दावत ॾिनी त ला इलाहा इल्ला अल्लाह खां सवाइ ॿियो को बि इलाह कोन्हे, ताक़त कोन्हे। अल्लाह ताला चए थो उन खां बाद में पोइ मुंहिंजी इबादत। हाणे इबादत ऐं इलाह इहे अलॻि अलॻि हिकिड़ा लफ़्ज़ आहिनि, उन्हनि खे सम्झणो आहे। त मुआज़ बिन जबल जहिड़े वक़्तु उन्हनि यमन वारनि ॾे वञे थो त अल्लाह जे रसूल उन्हनि खे सम्झायो त तूं उन्हनि खे कहिड़ी जा दावत ॾे। अव्वल मा तदउहुम इलैहि इबादहुल्लाह, पहिरियों हुननि खे दावत ॾे अल्लाह जे इबादत जी, अल्लाह जे तरफ़ जी दावत। हुननि खे सम्झाए फ़ैज़ा अरफ़ुल्लाह, जॾहिं हू अल्लाह खे सम्झी वञनि। ॾिसो न, जेकॾहिं के असां हाकिम वटि नौकिरी कंदासीं, जेसिताईं असां पंहिंजे हाकिम खे न सम्झंदासीं त असां हुनजी नौकिरी न करे सघंदासीं न। हू हिकु कमु चवंदो त असां ॿियो कंदासीं, जेसिताईं पंहिंजे हाकिम खे असां सम्झूं। त अल्लाह जे रसूल फरमायो तो जॾहिं हू अल्लाह खे सम्झनि फ़ैज़ा अरफ़ुल्लाह फ़अख़बरहुम, उन खां पोइ उन्हनि खे ख़बर ॾे इन्नल्लाह फ़र्ज़ अलैकुम ख़म्स सलवात, अल्लाह ताला तव्हां ते 5 वक़्त निमाज़ फ़र्ज़ कई आहे, यौमिहिम व लैलतिहिम, ॾींहं में ऐं राति में 5 टाइम। सही मुस्लिम किताबुल ईमान हदीस नंबर 123। वरी ॿिए हंधि अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
फरमाए तो सही मुस्लिमी भी हदीस नंबर 147 किताब ईमान पहिरियो मन मात वहुव यअलम अन्नहु ला इलाहा इल्लल्लाह दखलल जन्नत जंहिंजो बि मौत अचे वञे उन शइ ते उनखे इल्मु अचे वञे त ला इलाहा इल्लल्लाह छा आहे मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा आहे उहो कतई जन्नत। उन खां पोइ अञा टी हदीस हज़रत उबादा बिन सामित रज़ी अल्लाह ताला नो जॾहिं हुनजो आख़िरी टाइम आहे जॾहिं बीमार थी पियो उन वक़्तु हू फरमाईंदा त मां तव्हांजे आॾो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हर ॻाल्हि पेश करे चुको आहियां मगर हिकिड़ी ॻाल्हि रहियल आहे मां सम्झां थो मता मुंहिंजो हीउ आख़िरी टाइम हुजे मां सम्झी रहियो आहियां इन करे मां तव्हांखे अॼु उहा शइ ॿुधायां थो त मां समेत रसूलुल्लाह सल्लम अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को इहा शइ ॿुधी पाण फरमायूं मन शहद अल्लाह इलाहा इल्लल्लाह व अन्ना मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हरमल्लाहु अलैहि नार जेको माण्हू इन शइ जी शाहिदी थो ॾे त अल्लाह को सिवा कोई अल्लाह कोन्हे हाणे उनखे सम्झणो आहे अल्लाह लफ़्ज़ खे सम्झणो आहे इबादत खे सम्झणो व अन्ना मुहम्मद रसूलुल्लाह मां अल्लाह जो रसूल खे सम्झणो आहे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं जो ज़ाती नाम आहे रसूल छा आहे उनखे सम्झणो आहे। हाणे जंहिंखे इहो इल्मु अचे वियो हरमल्लाहु अलैहि नार अल्लाह ताला उनजे मथां जहन्नम जी बाहि हराम करे छॾी उहो कॾहिं बि जहन्नम में न वेंदो। मुंहिंजा भाउ इन शइ खे ज़हनी नशी कयो त असांखे सम्झणो आहे चाहे कंहिंखे ॿिनि लफ़्ज़नि खे को इलाह इबादत ऐं रसूल इन्हनि टिनि शयुनि खे ज़हन ते रखिणो आहे छो त कलमे में इहे टई लफ़्ज़ आहिनि जेतोणीकि असां इन्हनि खे न सम्झंदासीं त असांजे लाइ मुश्किल